नाज़िन वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल जी फ़ी लीटर अघ में 35 रुपया इज़ाफ़ो करण बाद मुल्क में महांगाई ऐं बेरोज़गारी जो नओं तूफ़ान अची वियो आहे। मुल्क में जारी महांगाई सबबि पहिरियां ई ग़रीब तबिक़ो ॿिन वेलनि जी मानीअ लाइ परेशान हो। अॼु पेट्रोल जे अघ में इज़ाफ़े खां पोइ वधीक परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी वेंदो। उन हवाले सां हैदराबाद जा शहरी छा था चवनि, ॾिसूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर एजाज़ लगारीअ जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल जा अघ वधाया विया आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर आवाम जे मथां तारीख़ी पेट्रोल बम किरायो वियो आहे। 35 रुपया पेट्रोल ऐं 35 रुपया डीज़ल जे फ़ी लीटर ते वधायो वियो आहे। घासलेट में जे अघ में बि वाधारो कयो वियो आहे। अचो त इन सिलसिले में आवाम सां ॻाल्हायूं त आवाम छा थी चवे। साईं, हर शइ महांगी थी सघे, पेट्रोल जे करे हर शइ चढ़ी थी सघे, अटो महांगो थी थो सघे, हर शइ महांगी लॻी थी पई आहे हिते पेट्रोल जे करे। आवाम गरीब जे मथां लोट आहे। पेट्रोल चढ़े थो हज़ार में उही आवाम ई आहे गरीब। ज़ुल्म जी इंतहा आहे, पर असांजी गवर्नमेंट खे सम्झणु खपे त हीअ आवाम सां वॾो ज़ुल्म आहे। जीअं असां इसाक डार साहिबु चयो आहे त अलाह अथई असांजी मदद कंदो, अलाह असां सभिनी मदद कंदो। ऐं तव्हां महिरबानी कयो, तव्हां बि हुकुमरान आहियो, वज़ीर आहियो, हिन मुल्क जा रहियो पिया। ऐं हींअर मरियम नवाज़ बि अची वई आहे। ॾिसूं हाणे हिन मुल्क हालात छा रहंदा आहिनि। एॾी महांगाई थी चुकी आहे जो मालूम हालात जेके आहिनि न सफ़ा ख़राब थी चुका आहिनि। आवाम जे मथां हिननि वॾो बम किराए छॾियो आहे। पेट्रोल जी महांगाईअ सां घणियूं शयूं महांगियूं थी वियूं आहिनि। ग़रीब आवाम पहुची नथो सघे, ॾियाड़ी वारो माण्हू घर हलाए नथो सघे। तमामु घणी महांगाई थी वई आहे। बसि ग़रीब माण्हू थकाॾे वञे, रोज़गार आहिनि कोन। असां पाण रोज़ी करे हिननि में का शइ नथी बचे। हिकिड़ा 5 रुपया नथा बचनि, जेके 5 रुपया रोज़ी उहो वरी माना पेट्रोल महांगो करे छॾियो। मैशत का बुरा हाल है, बहुत ज़्यादा मैशत का बुरा हाल है। इन्होंने हमें कहीं का नहीं छोड़ा, किसी हालत में हमें ये किसी चीज़ के अंदर हमें नहीं बख्श रहे। बहरहाल इमरान खान का पहले नाम बदनाम था, अब ये इसने ये सारा मलबा इमरान खान के ऊपर डाल देते हैं। अब मसलन हम लोग कहाँ जाएँ? जिसको देखो वो परेशान है, जिसको देखो हर चीज़ में आग लगी पड़ी है, हर चीज़ के अंदर आग लगी पड़ी है। महंगाई और हो जाएगी, गरीब आदमी और मारा जाएगा। अभी मैं आते हुए यही सोच रहा था कि अपने वो फेसबुक अकाउंट है ना, उसमें ये डालूँ कि हाँ भाई हुकूमत के चाहने वालों और मज़ा आ रहा है। नहीं, पहले 30 रुपये प्लेट थी, अभी 80 हो गई है सर। महंगाई बढ़ गई है। चावल पहले 30 रुपये किलो था, अभी चावल हो गया है 300 रुपये किलो, 350 रुपये किलो। फ़र्क़ु पवंदो आहे। 10 रुपया वधीक ॾियणा पवंदा किराए में। उहो 40 वारियूं हींअर कासम चौक जा, ऐं पोइ 50 पाईंदासीं। ऐं जेकॾहिं यकी रक्षा कबी त फ़र्क़ु पवंदो, मुआशी बुरान थींदो। पेट्रोल महांगो थी वियो आहे, असांखे सवारी त किरायो कोन थी ॾे, सवारी किरायो कोन थी ॾे। पेट्रोल महांगो थी वियो आहे, बसि हाणे रक्षा बीहाईंदासीं। कुझु बसि कुझु छा थींदो, पाकिस्तान तबाह थींदो, ॿियो छा थींदो। हुकुमरान बसि पंहिंजी पिया हलाइनि, हुकुमरान आवाम जी सोचनि ई कोन था। जे वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल अघनि में वाध खां पोइ आवाम जा वीचार तव्हां ॿुधा। आवाम चवे थी त पेट्रोल जे अघनि में वाध सबबि हर शइ महांगी थी वेंदी। अटो वधीक महांगो थी वेंदो, तेल वधीक महांगो थी वेंदो, ऐं ॿियूं खाधे पीते जूं शयूं बि वधीक महांगियूं थी वेंदियूं, जंहिंसां आवाम पहिरियां 2 वेला पई खाए, हाणे 1 वेले ते अची वेंदी। ऐं थी सघे थो त अञा बि वधीक सूरत हाल ख़राब थी वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हुकूमत आवाम जो सोचे, पंहिंजा ख़र्च घटि करे, हुकुमरान पंहिंजा ख़र्च घटि कनि त जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन हुज़ूर बख्श सां गॾु एजाज़ लगारी, SS न्यूज़ हैदराबाद।